अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रांगो यहाँ पिरिया गुल सबका पिर एक नजर हेडलाइंस थे। अफगान तालिबान जी अगराई जो पाक फौज पारा भरपूर जवाब दुश्मन के ऑपरेशन गजबुल हक में मुंह तोड़ जवाब दिनो वियो। पाक फौज अफगानिस्तान के कंधार ऐं काबिल समेत ॿियनि हंधनि ते हमला 163 तालिबान मारिजी विया। 200 खां वधीक ज़ख़्मी 27 चौकियूं तबाह 9 चौकियुनि ते पाक फौज कब्ज़ो करे वरितो। इतलात खाते पारां जारी कयल मालूमात मुताबिक़ काबिल पख्तिया ऐं कंधार में तालिबान जे दिफ़ाई हंधनि खे निशानो बणायो वियो, जंहिंमें 163 तालिबान खे जहन्नम मोकिलियो वियो। अफगान रजीम जे ॿिनि कोर हेड क्वार्टरनि खे तबाह कयो वियो। पाक फौज जे हमलनि में दुश्मन जो ॿियो बि केतिरो ई नुक़सान थियो आहे। दुश्मननि पारां एबटाबाद सवाबी ऐं नौशेरा में ड्रोन हमलनि जी नाकाम कोशिश, समूरा ड्रोन हवा में ई तबाह, को बि जानी नुक़सान न थियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि अफगान तालिबान जी हिमायत याफ़्ता ख़ारिजी दहशतगर्दनि पारां एबटाबाद सवाबी ऐं नौशेरा में नंढनि ड्रोन ज़रिए हमला करण जी नाकाम कोशिश कई वई। पाकिस्तान जदीद एंटी ड्रोन समेत बर वक्त कार्रवाई कंदे समूरनि ड्रोन्स खे हवा में ही तबाह करे छॾियो। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में वधंदड़ छिकताण पारां ॻणिती जो इज़हार। ॿिन्हिनि मुल्कनि ते मामलनि खे हल करण लाइ ताक़त जे इस्तेमाल बदिरां ॻाल्हियुनि ते ज़ोर। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान इंसानी हक़नि ऐं आलमी कानूननि जी मुकमल पासदारी खे यकीनी बणाइनि। खिते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ तहमुल में सिफ़ारती कोशिशूं नागज़ीर आहिनि। ईरान पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ताज़ी छिकताण खे ख़त्म करण लाइ टियाकड़े जी आछ। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची चयो त अफगानिस्तान ऐं पाकिस्तान खे घुर्जे त पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि। रमज़ान जो भलारो महीनो पाण ते ज़ाब्तो रखण ऐं इस्लामी दुनिया में इतिहाद खे हथी वठाइण जो महीनो आहे। सेनेट अफगान तालिबान जी जारियत ख़िलाफ़ ठहराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव जे मतन में ॼाणायो वियो आहे त केर बि पाकिस्तान जी सालमियत खे चैलेंज कंदो उनखे भरपूर जवाब मिलंदो। पाकिस्तान 40 सालनि खां लखे अफगाननि खे पनाह ॾिनी। ऐवान अफगान जारियत जी मज़म्मत करे थो। अफगान तालिबान अगराई करे आलमी कानून जी भनकड़ी कई आहे। आलमी बिरादरी उन जो नोटिस वठे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां अफगान तालिबान खे मुंह तोड़ जवाब ॾियण ते पाकिस्तानी फ़ौज खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन ऐं इलाइक़ाई सालमियत ते का बि सौदेबाज़ी न कंदो। जेके अमन खे कमज़ोरी सम्झनि था उन्हनि खे सख़्त जवाब ॾियण लाइ तयार रहण घुर्जे। को बि दुश्मन असांजी पहुच खां परे नाहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हथियारबंद फ़ौज जारहाणी इरादनि खे नाकाम बणाइण जी मुकमल सलाहियत रखे थो। हथियारबंद फ़ौज मुल्क जे अमन ऐं सलामती खे ख़तरे में न विझण लाइ पुरअज़म आहे। वॾे वज़ीर सईद बुराद अली शाह चयो आहे त अफगान रजीम खे मिलियल जवाब पाकिस्तान ते मेरी अख रखंदड़ सभिनी माण्हुनि लाइ पैगाम आहे। पाकिस्तान भारत खे बि मुंह तोड़ जवाब ॾिनो ऐं हाणे अफगान रजीम खे बि साॻियो जवाब ॾिनो वियो आहे। राज़ी में तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर बुराद अली शाह चयो त सिहत जे शोबे में सीड़पकारी असल में इंसानियत वक़ार ऐं उमीद में सीड़पकारी आहे। सिंध में कंहिं बि मरीज़ खे सहूलियतनि जी खोट सबबि तकलीफ़ न थियणु घुर्जे। नुसरत फिरोज़ भट्ट सां जवाबदार हथां घरू अणपढ़नि तां ज़ाल क़तल। बेनज़ीर कॉलोनी में जवाबदार गुलाम मोहम्मद चांडियो चाकू जा वार करे पंहिंजी ज़ाल सनम चांडियो खे क़तल करे छॾियो। सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मक़तूला जो इलाज घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। कश्मीर वेझो जवाबदारनि हथां नौजवान बेदर्दी सां क़तल। नामालूम जवाबदारनि ॻोठ सैफुद्दीन जखराड़ी वासी 19 वरनि जे नौजवान अबू बकर जखराणी खे छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। संदसि लाश अलीआबाद भरिसां हथ। उमिर रुबाब चांडियो जी 3 घर भातियुनि जे क़तल केस जो फ़ैसिलो 8 सालनि बाद महफ़ूज़। दादू जी अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे ॿुधणी 30 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। फरियादी धुर जे वकील सलाउद्दीन पंवड़ अॼु पंहिंजा दलील मुकमल कया। उमिर रुबाब चांडियो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त उमीद 30 मार्च ताईं फ़ैसिलो अची वेंदो। उमीद आहे त अदालत तारीख़ी इंसाफ़ ते ॿधल फ़ैसिलो ॾींदी।
उमरकोट में सोलंकी बिरादरी के घरन ते पुलिस चढ़ाई खिलाफ मुख्तलिफ शहरन में मुजाहरा। उमरकोट वाक़े खिलाफ हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के सॾ ते एहतजाजी मुजाहरो। उमरकोट में अवामी तहरीक तरफा सोलंकी बिरादरी के घरन ते चढ़ाई खिलाफ एहतजाज। लाड़कानो दादो कोटली, काजी अहमद कुंटरी, फुलजी स्टेशन, राधड़, फरीदाबाद में भी जसकमी वकीलन जा एहतजाजी मुजाहरा। हैदराबाद में मुबैना कत्ल थियल फैसल शाह के वारसन जो लाश रखी धरणो। मक़तूल के वारसन पारां इस्लामाबाद फाटक ते लाश रखी धरणो। गाड़ियुनि जूं कतारूं लगी वयूं। पुलिस ऐं मुज़ाहिरनि में ॻाल्हियूं नाकाम। वारसन चवणु आहे त मक़तूल के कातिल जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रहंदो।